अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी खलक़ना वजअलना मिन उम्मति हबीबिहिल मुस्तफ़ा वस्सलातु वस्सलामु अला हादियस सिरातिल हिकमति वल हुदा। सुभान अल्लाह। अशरफना व अकरमना मुहम्मदिन खैरिल वरा। सुभान अल्लाह। वअला आलिहि तुक़ा वन्नुक़ा व अस्हाबिही उलुल करमि वल इज़्ज़ति वस्सिद्क़ि वस्सफ़ा। सुभान अल्लाह। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहु यज्तबी इलैहि मन यशा वयहदी इलैहि मन युनीब। सुभान अल्लाह। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शानि हबीबिहिल करीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। हक नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। दुरूद पाक। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन। दुनिया सजी दरिया सुभान अल्लाह।
दुनिया सजी दरिया पर को तारों तह में। सुभान अल्लाह। दुनिया सजी दरिया पर को तारों तह में। हिकड़ी लहर लो भजी बियो आतश जो आड़ा। अदा जनेरी जायो अल्लाह से तरी व्याहिन तारमा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह कहीं रिझायो आ, उन जी निशानी कहिड़ी आ? भला तन जा भाग, भला तन जा भाग जे कमाए वया काल। हीरा मोती हुनन वट हज़ारे हालाल। वंडे विरहा ए वया मुझा जोगियड़ा से जाल। ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। इहे संदन अहवाल। गुज़री विया थन सवे साल त बिजियरा आहिन जहान में। दिल खोले पढ़ जी सुभान अल्लाह ची, दिल खोले पढ़ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सभई तारीफ़ूं मुझे सुहणे रब करीम जे ज़ात जे ला, जह करीम रब हिन कायनात जे ज़र्रे ज़र्रे खे जोड़ियो आ। करोड़े दरूद ऐं सलाम उन महबूब मदीने जे घोट सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात जे मथां, जह अणखुट टुटल दिलनि खे जोड़ियो आ। सुभान अल्लाह। मुझा प्यारा दोस्त, हिन इलाइके जा माण्हू ऐं ॻोठ वारा त छा, पर सच इहो आ त हिन इलाइके जा वण ऐं ज़मीन जो फसल जो सलो सलो बि हींअर दुआऊं कंदो हूंदो। आमीन, आमीन, आमीन। छाजे ला दुआऊं कंदो हूंदो? जंहिं बि जगह ते अल्लाह जे क़ुरान जी तिलावत थींदी आ, या मुझे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात जे मथां दुरूद पढ़बो आ, पो जेसताईं आवाज़ वींदो आ, ओसताईं अल्लाह जे रहमत जो त नुज़ूल थींदो आ, पर शैतान भॼी परे डुकंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुझे सुहणे महबूब रहमतल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सोहणे अबू बकर सिद्दीक का पुछो त ऐ अबू बकर जी मुझा दिलबर, कुरान करीम जी तिलावत आहिस्ते आहिस्ते छो कंदो आ? त सोहणे अबू बकर जवाब दिनो, मुझा महबूब इन जे करे त जीअं कंहिंजे आराम में खलल न पवे। सुभान अल्लाह। मुझा महबूब खुश थिया। सुने उमर फारूक का पुछो त ऐ उमर जी मुझा दिलबर, वडे वडे आवाज सां कुरान छो पढ़ंदो आ?
त दिलबर उमर जवाब ॾिनो त मुंहिंजा सुहिणा इन जे करे जो जेसिताईं क़ुरान करीम जे तिलावत जो आवाज़ वेंदो तेसिताईं शैतान भॼी परे थींदो, अल्लाह जे रहमत जो नुज़ूल थींदो। इन करे मां उमर ॾाढियां थो रब जो क़ुरान पढ़ां त शैतान अञा बि थोरो परते डुकी वञे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। त पोइ छो न चवां त ऐं ख़बर खान ॻोठ सोलंगीअ वारा तव्हांखे वरी वरी मुबारकूं हुजनि। शादीअ जे माहौल में कहिड़ो बि डिंग हुजे पर औरतुनि जी वधीक हलंदी आहे। दा असां तव्हां हिकिड़े माहौल में था रहूं। चङनि भलनि जी दाल कान ॻरंदी आहे, चङनि भलनि जी नाला नथो वठां, चङनि भलनि जी दाल कान ॻरंदी आहे औरतुनि जी। आॾो हुननि जी बादशाही हूंदी आहे शादीअ जे मौक़े ते। लेकिन तव्हांखे मुबारक थो ॾियां जो तव्हांजे औरतुनि खे अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात इहा सम्झ अता फरमाई आहे। जन तव्हां सां समझोतो कयो आहे त बचड़नि जे शादीअ में बि अल्लाह जे क़ुरान जी ऐं महबूब मुस्तफ़ा जे दुरूद जी महफ़िल सजायो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। छा इहे औरतूं मुबारक जे मुस्तहिक न आहिनि? आहिनि, सुना आहिनि। सचाईअ सां मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, कुछ ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं न जेके माण्हू फिरकनि सिरकनि खां हटी करे ईमानदारीअ सां सोचे, पंहिंजे दिलि खां पुछे, पंहिंजे दिलि खां आवाज़ वठे त जंहिं जॻह ते रब जे क़ुरान जी तिलावत थींदी उते रब जे रहमत जो नुज़ूल न थींदो छा? जेकॾहिं हिन जॻह ते राग थियनि हा, औरतूं नचनि हा, त छा इन जॻह ते अल्लाह जे रहमत जो नुज़ूल थिए हा? जवाब ॾियो मुंहिंजा दोस्त। केरु ख़ुशि थिए हा? शैतान ख़ुशि थिए हा। जेकॾहिं औरतुनि जा राग थियनि हा, औरतूं मर्दनि में वेही नचनि हा, गैर शरई अमल थियनि हा, त केरु ख़ुशि थिए हा? शैतान ख़ुशि थिए हा। पर जंहिं जॻह ते अल्लाह जे क़ुरान जी महफ़िल थी आहे, केरु ख़ुशि थी रहे? अचो मदीने जो महिरबान ख़ुशि थी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। त मुंहिंजा दोस्त, पोइ जंहिं अमल में मुंहिंजो ख़ुदा ऐं मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा ख़ुशि थिए उते रहमत कान वसंदी छा? त पोइ इलाइक़े वासियो तव्हां सभिनी खे मुबारकूं हन। अल्हम्दुलिल्लाह जो मुंहिंजे करीम रब भले तव्हां डिघियूं तकरीरूं बि न करायो, पर जे शादीअ जे मौक़े ते ॿ चार नातूं ख़ुशी त हक़ आहे न मुंहिंजा दोस्त, ख़ुशी त करणी आहे न, ख़ुशीअ जो माहौल पैदा करणो आहे। खोले ॾिसो तव्हां शरीयत जे किताबनि खे। जॾहिं मुंहिंजे आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे सहाबा जे बचड़नि जूं ख़ुशियूं थींदियूं हुयूं, शादियूं थींदियूं हुयूं, त मस्जिद नबवी जे अंदरि जॾहिं खारकूं विरहायूं वेंदियूं त विरहाइबियूं कीअं हुयूं? थोरो उन तसवर खे त आॾो रखो। हथनि में कोन ॾिनियूं वेंदियूं हुयूं, खारकूं सायो करे उछलाइबियूं हुयूं त हिकिड़ो ख़ुशीअ जो माहौल ठहे। पोइ हिक ॿिए खे धिका ॾिजनि, ख़ुशि थी हुन खां खसिजे, हुन खां खसिजे। याने ख़ुशीअ जे माहौल में ख़ुशीअ जो माहौल पैदा करणु मुंहिंजे नबी जी ऐं सहाबा जी सुन्नत आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। त ही अज़ीम माहौल आहे जो ख़ुशीबू आहे, जंहिंमें रब जे क़ुरान जी लावत हुजे, सुभान अल्लाह, जंहिंमें महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद ओ सलाम हुजे। हा, अॼोके ॾींहं ते हिकिड़ो नाराज़ ज़रूर थींदो, केरु? जेको रब जो क़ुरान ॿुधी परे परे वेंदो। उहो केरु वेंदो मुंहिंजा दोस्त? अल्लाह जे क़ुरान जे आवाज़ ते परे केरु डुकंदो आहे? फ़क़ति हिकिड़ो शैतान। छो त अल्लाह जे रहमत जो नुज़ूल थींदो आहे, मुंहिंजे रब जी रहमत हर शइ खे घेरो करे वेंदी आहे। जॾहिं ज़िक्र वारो बानो ज़मीन ते हलंदो आहे, ज़मीन दुआ घुरंदी आहे। ओ मुंहिंजा मौला, हिन खे तौफ़ीक़ ॾे त आस्ते आस्ते हले। छो आस्ते आस्ते हले? हू जॾहिं महिल हली रहियो आहे, ख़ुदा जो ज़िक्र करे रहियो आहे, मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा ते दुरूद पढ़ी रहियो आहे, त रब जी रहमत जो नुज़ूल थी रहियो आहे। उहा ज़मीन उन बाने जे ज़िक्र करण जे करे अल्लाह जे रहमत मां मुस्तफ़ीज़ थी रही आहे। मुंहिंजे आका ते दुरूद पढ़ण जे करे अल्लाह जे रहमत मां मुस्तफ़ीज़ थी रही आहे। ओ मुंहिंजा दोस्त, जेको हलंदे ज़िक्र करे दुरूद पढ़े, ज़मीन दुआ घुरे, मौला हिन खे तौफ़ीक़ ॾे त आस्ते आस्ते हले। अॼु जंहिं स्कूल जे हिन पिंडाल जे अंदरि रब जे ज़िक्र जी महफ़िल थी रही आहे, मुंहिंजे आका जे दुरूद जी महफ़िल थी रही आहे, हाणे वधी तो चवां त अॼु 11 वारे यार जी महफ़िल थी रही आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। लेकिन त
तव्हांखे ख़बर आहे त सॼण साईं जो ग़ुलाम जंहिंजो नालो फ़कीर आशिक राजपर ताहिरी आहे, उहो दलील अल्लाह जे क़ुरान मां ॾींदो आहे। ओ मुंहिंजा दोस्तो, कहिड़े भी मर्तबे फ़िक्र वारा आहियो, दिल खोले अचे वेहो, अल्लाह जो क़ुरान दिल जे हुज़ूर सां ॿुधो, पोइ फ़ैसिलो पंहिंजे दिल खां वठी पाण कयो। जे तुंहिंजी दिल क़बूल करे त सुभाणे तूं बि यारी कजां, तो वटि बि अचण जे लाइ तयार आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, अल्लाह जो सुहिणो क़ुरान बि पढ़ां थो, अर्ज़ बि कयां थो। तवज्जह कर मुंहिंजा दोस्त, अल्लाह जे कुदरत में कॾहिं बि इत्तिफ़ाक़ कोन थींदो आहे। अल्लाह जे कुदरत में कॾहिं बि हादिसो कोन थींदो आहे। अल्लाह जे कुदरत में कॾहिं बि कंहिंजो इख़्तिलाफ़ कोन थींदो आहे, छो त ख़ुदा वहदहू ला शरीक आहे, उन जो कोई बटसानी नाहे। मुंहिंजा दोस्त, अल्लाह जेकी चाहींदो आहे उहो ई करे गुज़रंदो आहे, ऐं थींदो उहो आहे जेको मुंहिंजो रब चाहींदो आहे। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, आस्ते आस्ते सिंधीअ सादड़ीअ ॿोलीअ में सम्झायां, जीअं बहराड़ीअ वारो दोस्त बि सम्झे। अॼु दोस्तनि सां खुली मुलाक़ात मस्जिद में थी आहे। दोस्तनि बि ॿुधायो त तव्हांजो सादो अंदाज़ ॾाढो सम्झ में ईंदो आहे। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, सुहिणे अब्दुल क़ादिर जीलानी घोट खे, जेको पीरनि जो पीर आहे, जेको मुहियद्दीन मीर आहे, जेको हसनी बि आहे, जेको हुसैनी बि आहे, जंहिंजो नालो अब्दुल क़ादिर आहे, जेको ज़ात जो सैयद आहे, निस्बत में जीलानी आहे। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, उन सुहिणे अब्दुल क़ादिर जीलानी घोट जी दुनिया जे अंदर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ रमज़ानुल मुबारक जे महीने में आमद थी आहे। कहिड़े महीने में? रमज़ान। थोड़ो त ॻाल्हा, कहिड़े महीने में? रमज़ान जे महीने में। बचड़ो अम्मड़ जे पेट मां अल्लाह जे हुक्म सां निकिरंदो आहे या पाण ई ईंदो आहे? जवाब ॾे। अल्लाह जी हुक्म, अल्लाह जे हुक्म सां निकिरंदो आहे। बचड़ो अम्मड़ जे पेट मां अल्लाह जे हुक्म सां ॿाहिरि ईंदो आहे। पोइ ॿुधाए त मुंहिंजो सुहिणो अब्दुल क़ादिर जीलानी पंहिंजे जीजल अम्मड़ जे जिस्म मां ॿाहिरि अल्लाह जे हुक्म सां आयो आहे या पाण ई आयो आहे? अल्लाह जे हुक्म सां। जवाब ॾे, कंहिंजे हुक्म सां आयो आहे? अल्लाह जे हुक्म सां आयो आहे। मुंहिंजो रब चाहे हा त शोबान में बि सुहिणे अब्दुल क़ादिर जीलानीअ खे पैदा करे सघे पियो, शवाल में भी करे सघे पियो, लेकिन मुझे करीम रब जी कुदरत पंहिंजी आहे, मुझे अल्लाह जे कुदरत जो निज़ाम पंहिंजो आहे। छो त मुंहिंजो रब जेकी ॼाणंदो आहे उहो आम इंसान कोन ॼाणंदो आहे। रमज़ानुल मुबारक जे महीने में सुहिणे अब्दुल क़ादिर जीलानी अमड़ जे जिस्म मां ॿाहिरि निकिरी करे सॼो ॾींहुं न खाई न पी करे दुनिया के मुझे रब ॾेखारियो आहे। ओ दुनिया वारो, जंहिंखे मां रब चाहींदो हां त मां अल्लाह उनखे अमड़ जे पेट मां निकिरण सां पंहिंजो महबूब बनाए छॾींदो हां। तवज्जह कजो मुंहिंजा दोस्त, अल्लाह जे क़ुरान जी तिलावत कंदो हलंदुमि। मुंहिंजा दोस्त, सूरह शूरा, सूरत जो नालो याद कजां, कहिड़ी सूरत? सूरह शूरा जे अंदर मुझे बेनियाज़ रब फरमायो आ, अल्लाह यजतबी इलैहि मन यशा। मुझे सुने बेनियाज़ रब फरमायो आ, सूरह शूरा जे अंदर मुझे अल्लाह फरमायो आ, मां अल्लाह जी मर्जी आ। कंहिंजी मर्जी? अल्लाह जी मर्जी आ। कंहिंखे बिना मेहनतुन जे, बिना जुहदन जे, बिना रियाज़तुन जे, बिना इबादतुन जे कंहिंखे ॼमण सां ॼाम बनाए छॾियां। मुंहिंजो रब थो चवे त मुंहिंजी मर्ज़ी आ।
अल्लाह फरमाए तो मुझी मर्जी आ असा जो ईमान आ बेशक मुझा करीम रब तुझी मर्जी आ इन करे तसा खुश आहियूं ओ मुझा करीम रब तुझी जेका मर्जी आ उहा ई असांजे ज़िंदगीअ जो मक़सद आ ओ मुझा करीम रब जंहिं जवान खे ॼमदे अमड़ जे पेट सां रोज़ेदार बनाए छॾियई मौला असां बि त उन यार सां यारी रखी ग़ुलामी क़बूल कई आ। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सुनो अब्दुल कादिर जीलानी भले दुनिया जी केड़ी तारीख में भी हलिया वञो जेड़े बने भले फिरके सां ताल्लुक रखो मुझा दोस्त पर सच्चाई छुप नहीं सकती बनावट के उसूलों से खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से। सुभान अल्लाह। मुझे बेनियाज़ रब रमजानुल मुबारक जे महीने में उन दुनिया जे आडो मासूम के पैदा फरमायो आ नंढड़ो बार जमण सा मासूम हुंदो आ लेकिन मर्जी मुझे रब जी आ छो त ईसा अलैहिस्सलाम भी मासूम आ मगर मासूम खां जे कॾहिं मुझो अल्लाह ॻाल्हिराए पंहिंजे अमड़ जे मथां लॻल दाग साफ़ कराए त कंहिंजी मर्जी आ चो मुझे रब जी मर्जी आ कंहिंजी मर्जी आ मुझे अल्लाह जी मर्जी आ। सुने ईसा अलैहिस्सलाम खां ॼमण सां ॻाल्हिराए कुछ ॾींहंनि खां पोइ ॻाल्हिराए उन जे अमड़ जे मथां लॻल दाग साफ़ कराए त मुझे रब जी मर्जी आ रमज़ान जे महीने में सैयद अबू सालिह मोहम्मद मूसा जंगी दोस्त खुदा जो उनखे बचड़ो ॾेई उम्मुल खैर अम्मा सुणी फातिमा जे जिस्म मां ॿाहिरि आणे ॼमण सां उनखे रोज़ेदार बनाए कंहिंजी मर्जी आ चो मुझे सुणे रब जी मर्जी आ सुभान अल्लाह। कंहिंजी मर्जी आदा अल्लाह मुझे करीम रब जी मर्जी आ जंहिंखे इज्जत वारो बनाए मुझे अल्लाह जी मर्जी आ जंहिंखे ॼमदे जाम करे मुझे अल्लाह जी मर्जी आ कंहिंजी सॼी ज़िंदगीअ जूं इबादतूं सॼी ज़िंदगीअ जूं रियाज़तूं हिकिड़ी ग़लतीअ जे करे मुझो रब बर्बाद करे छॾे चो त इहा बि मुझे रब जी मर्जी आ। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान। गाल अचे थी समझ में या नथी अचे ओ मुझा दोस्त अजीज अज मुखे जेकी कुछ ॻाल्हाइणो आ शान औलिया ते ॻाल्हाइणो आ मकाम औलिया ते ॻाल्हाइणो आ ॻाल्हाइणो भी कुरान करीम मां आ हिकु इन करे मुझा दोस्त इन आयत करीमा जे हिस्से जो इंतखाब कयुम त दुनिया के खबर पवे त मुझो पीरन जो पीर मुहियद्दीन मीर जेको ॼमण सां अल्लाह ॼमदे जाम बनायो आ इहो इए पाणई ॼमदे जाम कोन थियो आ थोड़ो उन जे मथे त वञ खबर पइजी वेंदई सोने अब्दुल कादिर जीलानी जे बाबे रमजानुल मुबारक जो रोज़ो खोलण जे लाइ जबलन जे दरमियान में अल्लाह जे कुदरत सां लुढ़ी ईंदड़ हिकिड़ो सूफ़ खाधो आ कंहिंजो पटियो नाहे कंहिंजे बाग मां कटियो नाहे का खसियो नाहे अल्लाह जे कुदरत सां पाण ई लुढ़ी ईंदो उहो खणी खाईंदो आ रोज़ो इफ्तार कंदो आ इफ्तारी खां बाद में निमाज में बीही करे जेॾी महिल ॿी रकात में सूरह फातिहा खां बाद में कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद ते पहुचंदो आ सैयद मुहम्मद मूसा जंगी दोस्त खुदा जो दिलबर अब्दुल कादिर जीलानी जो बाबो जेॾी महिल इन आयत ते पहुचंदो आ त मुझो रब बेनियाज़ा दिल में ख्याल ईंदो आ ओ मोहम्मद मूसा हे सूफ़ त खाधो थई पर तो पुछो त कोन त कंहिंजो हो जेकॾहिं अल्लाह जी ज़ात तोखा सुभाणे क़यामत में इन सूफ़ जो हिसाब वठे त किथों ॾींदे अल्लाह जे ख़ौफ में दौराने निमाज बेहोश थी वियो मुसलमान सोहणे अब्दुल कादिर जीलानी जे थोरो हिस्ट्री खे निहार ऐं पोइ असां पंहिंजे पाण खे निहारियूं असांजो त इहो हाल आ हे त हिकिड़ो सूफ़ आ पर असां ज़िंदह बकर खाई था वञूं ख़बर कान थी
मेहूं खाई था वञूं, ढगा खाई था वञूं, ॿियो त छॾ मुंहिंजा दोस्त, पर हेॾियूं सारियूं सिलाई जूं मशीनियूं बि रहिड़ियो था वञूं, नलका बि खायो था वञूं, ख़बर कान थी पवे। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, सालिहनि ॾे मथे निहार, उन्हनि जे अबे अम्मा ॾे निहार। ओ मुंहिंजा अदा अब्दुल कादिर जीलानी जहिड़ा जवान ईअं पाणे कोन पैदा थिया आहिनि, वॾिन महिनतुनि सां रब जे ज़ात उन्हनि खे पैदा फरमायो आहे। उन्हनि जे अबे अम्मा जो जुहद ऐं तक़वा त निहार। ओ अबू सालिह मोहम्मद मूसा केतिरा ई ॾींहं होश में अचण खां बाद में दिल में ख्याल कंदो आहे, ख्याल कंदो नाहे पर उन जे दिल में मुंहिंजो रब ख्याल विझंदो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। दिल में ख्याल ईंदो आहे यकीनन हिन पाणीअ जे नदीअ जे मथां कंहिंजो न कंहिंजो बाग हूंदो, इन नियत सां हलन था। शेख सैयद अब्दुल्लाह सूमई जंहिंजो बाग आहे उन बाग ते पहुचनि था, सॼी हक़ीक़त ॿुधाइनि था। ऐं ॿियो ॾोह करे कोन आयो हा, रोज़े जे सूरत में हुयुसि, इफ्तारी जो टाइम थी वियो, रोज़े खोलण जे लाइ हिन नहर में सूफ लुढ़ी आयो, उहो खाधो आहे। अल्लाह जे दरबार में डिॼां थो, मता ख़ुदा मूंखां सुभाणे हिसाब वठे। हेतिरा ॾींहं पंध करे पहुतो हां, बाग तुंहिंजो आहे, मूंखे ख़ुदा जे वास्ते इन सूफ जो ॾोह मुआफ़ कर। अल्लाह जे दरबार में हिसाब कहिड़ो ॾींदुसि? अल्लाह जे ज़ात खां डिॼण वारो सैयद मोहम्मद मूसा जंगी दोस्त ख़ुदा जो जेॾी महिल ॻाल्हि कंदो आहे, सैयद शेख अब्दुल्लाह सूमाई जेको अल्लाह जो कामिल वली आहे, जेको अब्दुल कादिर जीलानी जो नानो आहे, ओ मुंहिंजा दोस्त दिल में ख्याल कंदो आहे जंहिंजे अंदर में रब जो एतिरो ख़ौफ आहे, हिकिड़ो सूफ़ बख़्शराइण जे लाइ हेतिरी मंज़िल करे आयो आहे। इहो अल्लाह जो महबूब आहे, उनखे चवंदो आहे सूफ़ छॾींदो मैं, 10 साल मुंहिंजे बाग जी ख़िदमत कर। 10 साल बाग जी ख़िदमत थी आहे, आख़िर में सूफ़ छॾण जे लाइ अञा बि हिकिड़ो शर्त रखियो वियो आहे। मुंहिंजी न्याणी आहे जंहिंजो नालो फातिमा आहे, उन सां शादी करणी पवंदई। अखियुनि खां माज़ूर आहे, ज़ुबान खां गूंगी आहे, कननि खां ॿोड़ी आहे, हथनि खां माज़ूर न, पर मुंहिंजा दोस्त ईअं सिंधीअ में चऊं भला माज़ूर आहे, पेरनि खां माज़ूर आहे। उन सां शादी क़बूल कर त सूफ़ जो ॾोह छॾे। सैयद मोहम्मद मूसा जंगी दोस्त ख़ुदा जो इहो बि शर्त क़बूल कंदो आहे, निकाह थींदो आहे, निकाह खां बाद में हुकुम थींदो आहे सैयद अब्दुल्लाह सूमई जो, ओ मोहम्मद मूसा हिन जगह ते हीअ तुंहिंजी घरवारी आहे। जीअं जो अंदर वेंदो आहे, चोॾीह जे चंड खां वधीक हूर वेठी हूंदी आहे, यकदम पोइते थी चवंदो आहे सुहिणा तव्हां जेके बि ॻाल्हियूं ॿुधायूं, हिते त अल्लाह जे कुदरत जी हूरन जी बि सरदार वेठी आहे। सैयद शेख अब्दुल्लाह सूमई फरमाईंदो आहे, मूं जेको तोखे ॾसियो त अखियुनि खां माज़ूर आहे, इन करे चयुमि जो मुंहिंजी न्याणी समझदार थी आहे, ग़ैर जो मुंहुं कोन ॾिठो अथई। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ज़ुबान खां गूंगी, इन करे चयुमि समझदार थी आहे, ग़ैर सां कोन ॻाल्हायो अथई। कननि खां ॿोड़ी, इन करे चयुमि जो समझदार थी आहे, ग़ैर जो आवाज़ कोन ॿुधो अथई। हथनि खां माज़ूर, इन करे चयुमि समझदार थी आहे, ग़ैर जे हथ में हथ न ॾिनो अथई। पेरनि खां माज़ूर, इन करे चयुमि जीअं मुंहिंजी न्याणी समझदार थी आहे, ईअं काफ़ी पंध करे कान कंहिं ग़ैर जे साम्हूं कान वई आहे। ओ मुंहिंजा दोस्त, जंहिंखे अहिड़ी सुहिणी कुंवार मिलंदी, जंहिंखे अहिड़ो दिल पर घोट मिलंदो, घोट बि ख़ुदा जे ख़ौफ वारो हुजे, कुंवार बि अल्लाह जे इश्क वारी हुजे, सहरो बि अल्लाह जो कामिल वली हुजे, ॿुधाए पोइ इतां जेको जवान निकिरंदो उहो जीलानी जवान बगदाद जो बादशाह न हूंदो त केरो? नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, ताजदारे खत्मे नबूवत, नारे पीर, नारे पीर, उलमाए अहले सुन्नत जिंदाबाद। सुभान अल्लाह। मुझो सुनो महबूबे सुबहानी, कुतुबे रब्बानी, शहबाज़े ला मकानी,
सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी घोट इन जवानन जे वजूद मां इएं आयो आ जेडी मल सुनो सैयद मोहम्मद सालेह जंगी दोस्त खुदा जो पंहिंजे सहरे शेख सैयद अब्दुल्लाह सूमई खां इजाजत वठंदो आ। सहरो दुआ ॾींदो आ, ओ जवान तव्हां जे दरमियान मां रब वक्त जो गौस पैदा फरमाईंदो। दुआ करण वारो केरा? अल्लाह जो महबूबा। पूरी दुनिया जी तारीख खोल, जहिड़ी भी तारीख वणई तारीख तिबरी खोल, इब्ने जूजी खोल, जेका भी तारीख वणई ओ मुंहिंजा मुसलमान भा खोले ॾिस। शेख सैयद अब्दुल्लाह सूमई अल्लाह जो कामिल वली थी गुज़रियो आ, जंहिंजो अब्बो वली हुजे, उन जी न्याणी एॾी नेकोकार हुजे, उन न्याणीअ खे जेको घोट मिले उहो एॾो ख़ुदा जे ख़ौफ वारो हुजे, वो उन्हनि जे दरमियान मां जेको पैदा थियो आ उहो जवान आ जेके रब ॼमदे जाम बणाए छॾियो आ। महबूबे सुबहानी जॾहिं दुनिया ते आया हन ॼमण सां रोज़ेदार हन अदा, ॼमण सां रोज़ेदार हन। नंढड़ो ॿारड़ो आ, हिकिड़े मिंट जे लाइ सोच त सही मुसलमान, अल्लाह जे करम ते ख़ुशि थी मुसलमान, मुझे रब जे मेहरबानी ते खुश थी मुसलमान। अल्लाह जा बानड़ा मगरब जी अजान जी टाइम थी आ, अजान जो आवाज आयो वा। सुने अब्दुल कादिर जीलानी पंहिंजो रोज़ो मुकमिल करे अमड़ जे तरफ रोअण जो आवाज ॾिनो आ, याने सॾड़ो कयो, अम्मा मूंखे थञ प्यार। एतिरो ॼमण सां मुझे करीम रब उन सुणे दादुले दस्तगीर खे एतिरो त मशहूर करे छॾियो। जॾहिं ईद जी रात थी आ, ईद जी रात थी आ, आसमान ते ककर लगा पया हन, ख़बर कान थी पवे चंड ॾिठो आ या कोन ॾिठो आ। इन मुज़ब्ज़ब जी हालत आ, चंड ॾिठो आ या कोन ॾिठो आ। उलमा फ़ैसलो था ॾियनि, देर न कयो। सुणे अबू सालिह जे मोहम्मद मूसा जे घर में जेको बचड़ो ॼाओ आ उनखे रब रोज़ेदार बनायो आ। सॼो ॾींहुं कुझु कोन खाईंदो आ, इफ्तारी खां बाद में अमड़ जी थञ वठंदो आ। सुबुह सादिक थे उन जे अमड़ खां पुछो, जेकॾहिं अब्दुल कादिर दिलबर अमड़ जी थञ वठे थो त शवाल जो चंड नज़र अची वियो आ। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पहिरीं आशिकन जी ईद कराई त मुंहिंजे रब, लेकिन ज़ाहिरी ज़रियो केर पियो बणिजे, चो सुहिणो अब्दुल कादिर जी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान। उन ते मथां इहो करम कंहिं कयो, चो मुंहिंजे रब कयो। ॻाल्हा ॻाल्हा कंहिं कयो अदा, जंहिं मुंहिंजे रब जी मर्ज़ी आ। छो त मुंहिंजो अल्लाह फरमाईंदो आ पंहिंजे क़ुरान करीम में, कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। कंहिंजी ॿोली हली रही आहे, चयो रब जो क़ुरान हली रहियो। सुभान अल्लाह। छा हली रहियो आहे मुसलमान? अल्लाह जो क़ुरान हली रहियो आहे। मुंहिंजो बेनियाज़ रब अंदाज़ त लॻा थोड़ो इन हिकिड़ी आयत में अंदाज़ त ॾिस। अल्लाह ऐलान छाजो थो करे? पंहिंजे बादशाहीअ जो ऐलान रब पंहिंजे बादशाहीअ जो करे रहियो आहे, पर कराए वरी महबूब खां रहियो आहे। सुभान अल्लाह। अजीब अंदाज़
ओ मुझा दोस्त अजीज सच हुआ हे असां जो जेको इश्का नालो असां वट इश्का यो हकीकी इश्का मुझे मुस्तफा करीम जे सहाबा जो भी इहो ही इश्का। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ओ मुझा दोस्त अजीज इंसान में अल्लाह जे ज़ात हवा से खमसा पैदा फरमायान यानी इंसान में पंज अल्लाह जे ज़ात उनके हवा सदन खमस मना पंज केड़ा पंज हिकड़े मिनट जेला उहे पंज ही हवा से खमस सा इंसान अल्लाह सा मुखातिब थे। ओ मुझा मौला कहीं भी शे के कबूल करण जेला तो हवा से खमसा ता फरमाया हन यानी पंज असा के तो हवा सता फरमाया हन। ओ मुझा मौला जंहिंमें पहिरों अखियूं मौला तोखे त अखियुनि सां बि नथा ॾिसी सघूं। जवाब दे मौला तोखे अखियुनि सां बि नथा ॾिसी सघूं। ॿियो नंबर ते ज़ुबान आहे मौला तुंहिंजे ज़ात खे चखे बि नथा सघूं। टे नंबर ते नक आहे मौला सुंघी बि नथा सघूं। चौथे नंबर ते कन आहिनि मौला तुंहिंजो आवाज़ ॿुधी बि नथा सघूं। पंजे नंबर ते हथ आहिनि मौला उन्हनि सां तुंहिंजे ज़ात खे छुही बि नथा सघूं। मौला इंसान खे सम्झण जे लाइ हवा से खमसा ता फरमाया अथई जेके पंज हवास ॾिना अथई मौला तू त पंज ॾींहं खां परे हई असां कीअं कबूल कयूं। सुभान अल्लाह। कोट लाए सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। गौर कर मुसलमान है दे गौर कर जिंदगी ते भरोसो ना है। बुध इंसान पंहिंजे रब जे आॾो अर्ज़ तो करे मुंहिंजा मौला इंसान के समझण जे लाइ हवा से खमसा ता फरमाया थे जेके पंज हवास मुंहिंजा रब करीम तो ॾिना आहिनि उन्हनि पंजनी हवासन सां तोखे असां नथा परखे सघूं। न अखियुनि सां ॾिसी था सघूं न ज़ुबान सां चखे था सघूं न हथड़ो लाए था सघूं न नक सां सुंघी था सघूं न कननि सां ॿुधी था सघूं। मौला जॾहिं हवा से खमस तुंहिंजे ज़ात जी आॾो जवाब ॾेई था वञनि मौला तुंहिंजे ज़ात खे मञूं त कीअं मञूं। ॻाल्हि त ॿुधो ओ सोलंगी ख़बर खान जे ॻोठ वारा अल्लाह खां सुवाल कर मौला तुंहिंजे ज़ात खे मञूं त मञूं कीअं। मुंहिंजो रब थो चए तोखे परेशान थियण जी कहिड़ी ज़रूरत तू परेशान छो थियो हई। अल्लाह फरमाइंदो आ मां अल्लाह जे सूरह इखलास दे निहार सजी सूरत जो मौजू तौहीद आ मगर उन तौहीद खां पहिरीं मां रब पंहिंजे महबूब मुस्तफा जे रिसालत जो बयान कयो आ। नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी ताजदार खत्मे नबूवत नारे पीर उलमाए आले सुन्नत जिंदाबाद। अल्लाह ताला फरमाइंदो सजी सूरत जे अंदर जिक्र मुझे वहदानियत जो आ। मां अल्लाह कुरान में इए भी चई चुको हां हुवल्लाहुल्लज़ी ला इल्लाहु आलिमुल गैबि वश्शहाद हुवर रहमानुर रहीम। रब जे तो मां हिते भी इए फरमाए सगा पियो मुंहिंजी मर्जी आ लेकिन इंसान मां इन जे करे करीम रब पंहिंजे तौहीद जो अकीदो तौहीद जी वहदानियत जो अकीदो बयान करण खां पहिरीं पंहिंजे महबूब मुस्तफा जो बयान कयो आ। ओ इंसान जे तौहीद ॾे अचण थो चाहीं पहिरीं दरबारे रिसालत में झुकी पओ यार जे दामन में हथ विझ जिते तुंहिंजा हवा से खबसा कम न कंदा करे भी कोन सघंदा उन मुंहिंजे दिलबर जे दामन में हथ विझ जेको अखियुनि सां ॾिसंदो भी आ त पंहिंजे यार जा दीदार भी कंदो आ। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अकीदे तौहीद अकीदे तौहीद नुक्ते इश्तिराक इल्मी लफ्ज़ पर खोले तव्हां खे अहिड़ो सम्झाईंदो जो आम माण्हू सम्झी वञे। अकीदे तौहीद नुक्ते इश्तिराक अकीदे नबुव्वत नुक्ते इम्तियाज।
अकीदे तौहीद नुक्ते इश्तिराका, अकीदे नुबुवत नुक्ते इम्तियाजा। यानी मतलब चाहे इश्तिराक मना मुश्तरका, मुश्तरका मना गडियल। अकीदे तौहीद चाहे ला इलाहा इल्लल्लाह, तो असां भी चयो ला इलाहा इल्लल्लाह। ईसाई भी चवे थो ला इलाहा इल्लल्लाह, यहूदी भी चवे थो ला इलाहा इल्लल्लाह। पो छा तू असां गडु भी हूं न सा चवंदासीं त हो भी मुस्लमान हन, चवंदे त न छो नथो चवे। यहूदी भी चवे थो ला इलाहा इल्लल्लाह, ईसाई भी चवे थो ला इलाहा इल्लल्लाह, पाण भी चऊं था त ला इलाहा इल्लल्लाह। पो टई मुस्लमान छो न? जवाब ॾे जे अकीदे तौहीद मुस्लमान हुजण जो नालो आ, पो त टई मुस्लमान हो। जवाब मिलियो न न, अकीदा तौहीद नुक्ते इश्तिराका मुस्लमान हुजण जे ला, अकीदा नुबुवत नुक्ते इम्तियाजा। जेसी ला इलाहा इल्लल्लाह सां गॾु मुहम्मदुर रसूलुल्लाह न चवंदो तेसी मुस्लमान ई कोन थींदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मरहबा मरहबा। हिकड़े मिंट जे ला चओ मौला ओ मुंहिंजा करीम रब, ला इलाहा इल्लल्लाह मूसा कलीमुल्लाह, मूसा तुंहिंजो नबी न आहे, रब चवे थो आहे। ला इलाहा इल्लल्लाह ईसा रूहुल्लाह, मौला ईसा तुंहिंजो नबी न आहे, रब चवे थो आहे। मौला पो जॾहिं ॿई तुंहिंजा नबी आहिनि, अञा मथे नथा हलूं, जॾहिं ॿई तुंहिंजा नबी आहिनि, पोइ जॾहिं उन्हनि ते हींअर ईसाई कलमो पढ़नि था त पोइ मुस्लमान छो न? नंढड़ो सादो सिंधीअ जो मिसाल ॾे। हे आहे पुराणो वॾो 1000 जो नोट, हेॾो ड्रिघो, यादि अथव जेको कुझु ॾींहं अॻु में हुयो? 1000 जो वॾो हेॾो नोट, 1000 जो ई कमु कंदो हो। पर हींअर कंहिं रेड़ी वारे ॾे खणी वञ त ॿटालुनि जो पाउ बि कोन ॾींदई। ॻाल्हि ॻाल्हि ॻाल्हि, नोट साॻियो आहे, हुकूमत पाकिस्तान जी मोहर बि लॻल आहे, कायदे आज़म मोहम्मद अली जनाह भी उनमें सिधो सौ वेठो आ, हीअं कर तॾहिं बि वेठो आ, हीअं कर तॾहिं बि वेठो आ। कायदे आज़म भी आहे, हुकूमत पाकिस्तान जो ठपो भी आहे, सब कुछ मौजूद आहे। 1000 रुपया लिखियो भी पियो आ, ऐं अॻु में मिलंदो वठंदा भी हुयासीं, सब कुछ मिलंदो भी हुयो। पर अॼु वञ त रेड़ी वारो ॿटालनि जो पाउ बि कोन ॾींदो, पर ही 10 रुपया कढी ॾींसी त तोखे ॿटालनि जो पाउ ॾींदो। यानी उन 1000 जी क़ीमत अॼु 10 रुपयनि जे बराबर भी कान्हे का। पुछीस त छो चवंदो ख़बर न थई त हुकूमत ऐलान करे छॾियो आहे त हाणे इहो बंदि थी वियो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हुकूमत ऐलान करे छॾियो, इहो बंदि थी वियो आहे। हाणे जेको नंढड़ो नोट निकितो आहे न, हाणे उहो हलंदो। यानी जेकॾहिं हुकूमत पाकिस्तान ऐलान करे त ही नोट बंदि आहे, उहो बंदि आहे, भले हुजे बि पर कम जो कोन्हे को। उन जी हैसियत ख़तम थी वई, उन जी ताक़त ख़तम थी वई, उन जो वज़न ख़तम थी वियो। नोट पंहिंजे पोज़ीशन में हूंदो मगर उन जी ताक़त न हूंदी। मुंहिंजो रब बि चवे थो, ऐं मुंहिंजा बाना, जेसिताईं मुंहिंजो यार घोट दुनिया ते न हुयो, तेसिताईं सभिनी ॼाणियुनि जी पंहिंजी पंहिंजी हैसियत हुई। मूसा कलीमुल्लाह जी पंहिंजी हुई, ईसा रूहुल्लाह जी पंहिंजी हुई, इब्राहिम खलीलुल्लाह जी पंहिंजी हुई। रब थो चवे जॾहिं घोट ईंदो आहे त ॼाणी ॼाणी हूंदा आहिनि। घोट घोट। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी। या अल्लाह जो क़ुरान ॿुध। मथां चई त फ़कीर जज़्बाती थी वियो, सजण साईं जो ग़ुलाम न। ॿुध रब जो क़ुरान। वमन यब्तग़ गैरल इस्लाम दीना फलन युक़बल मिन्हु वहुव फिल आखिरत मिनल खासिरीन। मुझे रब फरमायो, ओ मुझा बहानेड़ा जी मुझा करीम रब, जेको दीन मूं पंहिंजे यार खे ॾिनो आ, दरवाज़ो उहो हिकिड़ो ई पंहिंजे दिलबर जो खोलियो थम। नबी मुंहिंजा सभई सचा, ईसा भी सचो, मूसा भी सचो, इब्राहिम भी सचो, इस्माईल भी सचो। लेकिन मां अल्लाह जॾहिं घोट खे दुनिया ते आंदो आ, जंहिंजे करे मां रब काइनात जोड़ी आ, जॾहिं उहो दिलबर मूं दुनिया ते आंदो आ, उन खां ऐलान करायो आ
दुनिया के ॿुधायो वा सभई दर मूं रब बंद करे छॾिया। हाणे मां अल्लाह सां कोई भी कुर्ब वठण थो चाहे, मां अल्लाह जे कुर्ब में अचण थो चाहे, न हे ॾहूं ईंदो न हे ॾहूं ईंदो, न हो ॾहूं न हो ॾहूं, सिधो दरे मुस्तफ़ा ते हबीब जे दामन में हथ विझंदो वेंदो, मां रब उनखे मिलंदो वेंदुसि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, मरहबा। सोहणे सैयदना अबू बकर सिद्दीक चयो रज़ी अल्लाह तआला अन्हु। हिकिड़े दफ़े दोस्त चयोसि तव्हां अक्सर सैयदना अबू बकर सिद्दीक जो ज़िक्र कंदा हो। मूं चयो हा, मूं चयो बिल्कुलु कंदा आहियूं, छो जो असां चइनि यारनि जो नालो ॿुधण सां असांजी रग रग ठरी पवंदी आहे। चई पोइ सुहिणो अली चइन में कोन्हे छा? मूंखां पुछई त सुहिणो अली चइन में कोन्हे छा? मूं चयो अड़े अदा इहो ई त रुॻी तुंहिंजे सोचण जो मक़ाम आहे। अली त उहो आहे, अली त उहो आहे जे टिन सां गॾु नाहे त उहा तस्बीब अण सिधी, उहा तस्बीब अण पूरी आहे, पर जे पंजनि सां गॾु नाहे त उहा तस्बीब अण पूरी आहे। अली त उहो आहे जे अबू बकर उमर उस्मान सां गॾु थिए त चार यार थी था वञनि, पर अली उहो आहे जॾहिं हसन हुसैन फातिमा मुंहिंजे आका सां गॾु थिए त हेॾे पंज तन पाक थी था वञनि। अली त होॾे बि आहे, अली त हेॾे बि आहे। सुहिणे अबू बकर जो ज़िक्र इन करे कंदो हा त मुंहिंजे दोस्तनि खे ख़बर पवे त ओ मुंहिंजा प्यारा दोस्त, ओ अबू बकर सिद्दीक जो अक़ीदो छा आहे, अबू बकर सिद्दीक जी मोहब्बत छा आहे। सुवाल करण वारे सुवाल कयो अबू बकर, चई जी, चई तुंहिंजो प्यार ख़ुदा सां घणो आहे या मुस्तफ़ा सां घणो आहे? सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। दुनिया चवंदी आहे न यार ही जेके न अल्लाह जे वलियन जा गुलाम हन, इहे रुॻी नबी सां प्यार था कनि। सच थो चवी मुंहिंजा भाउ, ख़ुदा जो कसम तूं सच थो चवी। छो सच थो चवी? ॿुध, असां सैयदना अबू बकर सिद्दीक जो रस्तो अख्तियार करे रहिया। सुहिणे अबू बकर सिद्दीक खां पुछो, अबू बकर ॾे त ख़बर ख़ुदा सां वधीक प्यार थो करीं या मदीने जे यार सां प्यार थो करीं? मुझे सुने अबू बकर सिद्दीक जो जवाब ॿुध कलमे वारा मुसलमान। सुनो अबू बकर सिद्दीक फरमाइंदो आ, मां त पहिरियों भी हुयुसि, मुझो खुदा भी हुयो, कायनात भी हुई, दुनिया भी हुई, मुखे जिंदगी भी हुई, मां इंसान भी हुयुसि, पर जेके अल्लाह जा कुर्ब, जेकी अल्लाह जू रहमतूं, जेके अल्लाह जू मेहरबानियूं मां अबू बकर ते दरे मुस्तफा ते पहुचण खां बाद में थियूं हन, उहे अॻु में रब को न कयूं हुयूं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अञा ईअं खणी चवां त ईअं अबू बकर जे लफ़्ज़नि जो तर्जुमो, जब तक बिके न थे कोई पूछता न था, कमली वाले ने खरीद कर अनमोल कर दिया। सुभान अल्लाह। अबू बकर जो अकीदो इहो वा, जेस ताईं दरे मुस्तफा ते कोन आयो हुयुसि, तेस ताईं त मूं वटि पंहिंजे रब जी सुञाणप बि कोन हुई, पंहिंजे रब जी ॼाण बि कान हुई, पर जॾहिं दरे मुस्तफा ते आयो हां, दिलबर जे दामन में हथ विधा थम, मूंखे ख़ुदा बि मिली वियो वा त मुस्तफा बि मिली वियो आ, मूंखे मुस्तफा जे दर तां ख़ुदा मिलियो आ, मूं पंहिंजे दामन महबूब जे दामन में हथड़ा विधा, उन एज़ाज़ में रब मूंखे पंहिंजो करे पंहिंजा कुर्ब करे छॾिया। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान। सुहिणो अबू बकर थो चवे त मूंखे मुस्तफा वधीक प्यारो आहे, छो त मुंहिंजो रब रब आहे, पर मूंखे रब मिलियो सुहिणे मुस्तफा जे दर तां आहे। जेस ताईं इते न आयो हुयुसि, तेस ताईं रब जी सुञाणप मां अबू बकर खे न मिली हुई। अबू बकर खे सुञाणप रब जी तॾहिं मिली, रब जो कुर्ब तॾहिं मिलियो जॾहिं दामने मुस्तफा में हथ विधम। इन करे सुहिणे अबू बकर चयो, मूंखे पहिरीं महबूब प्यारो आहे, जी उन्हनि खे जन जी सेखारियो। हाय हाय, सुभान अल्लाह। जुल्फ़े देखी जुल्फ़े देखी है कि नजरों ने घटा देखी है, सुभान अल्लाह।
जुल्फे देखी है कि नजरों ने घटा देखी है। अरे लुट गया जिसने, लुट गया जिसने मेरे आका की अदा देखी है। हथ मथे करे चो सुभान अल्लाह। हुरुन जी सरदार आया दरे मुस्तफा ते आया मेरा जजीरा था। मलके हूर अर्ज करे रही या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अज मेरा जजीरा था ओ दिल पर मुखे भी को वंडो अता कयो। मुझे मुस्तफा फरमायो हुरन जी मलका अज मां मुस्तफा तो ते राजी थियो तोखे बिलाल पांजो गुलाम दई थो छड्यो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मलिक हूर जेका सुहणन जी सरदार हुई निहारे चई त सुणा मुझो कदुर इहो आ। मुझे मुस्तफा निहारे चेस त जेकॾहिं मुझो बिलाल कबूल करई त शुक्र कजा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जेकॾहिं मुझो बिलाल कबूल करई शुक्र कजा। एतरे में मुझे हबीब ऐलान फरमायो बिलाल के वठी अचो। बिलाल आयो ओ बिलाल जी मुझा दिल पर मां मुस्तफा तुझो सौदो करे छड्यो आ छा ख्याल आ। सुना मालिक हो, मालिक हो मुठड़ा मिठड़ा महबूब मालिक हो मर्जी जा मालिक हो। पर सौदो बिलाल जी मुझा आका हिन हूर खे असां तोखे ॾेई छॾियो आ। बिलाल रोण में शुरू थी वियो। बिलाल रोई छो थो ओ मुझा सुणा मके जे गलिन में इन करे पाण खे कोन गिलरायो हुयुमि त मूंखे हूरुन जी सरदार मिले। जिस्म जे मथा पत्थर रखराए पंहिंजे पाण खे तकलीफ़ूं बर्दाश्त इन ला कोन कयूं हुयुमि त मूंखे हूर मिले। जिस्म खे अंग अंग इन ला कोन वढराया हुयुमि त मूंखे हूर मिले। ओ मुंहिंजा सुहिणा मां हूर खे छा कंदुसि। मुंहिंजे दिल जी तमन्ना आहे त मूंखे सुहिणो हुज़ूर मिले। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ओ मुझा महबूबा जन्नत में ये हूर अलाए किथे हुंदी। मां त पंहिंजे प्रिय खां सवा पल भी कोन रही सघंदुसि। ओ मुझा महबूबा मूंखे कुछ भी न खपे बस हिकिड़ो महबूब मदीने जो घोट खपे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। या कंहिंजी ॿोली आहे चओ आशिकनि जी ॿोली आहे। कंहिंजी ॿोली आहे बिछड़ा आशिकनि जी ॿोली आहे। आशिक चवनि था असांखे महबूब मिले छो त जंहिंखे महबूब मिलियो आहे रब बि ॻाल्हा ॻाल्हा रब बि उनखे मिलियो आहे। केर भले हिक हिक सहाबीअ खे आॾो आणींदो वञ सुहिणो उमर जेसि ताईं दरबारे मुस्तफा में न आयो हो तेसि ताईं जुब तक बिके न थे कोई पूछता भी न था। जॾहिं दरबारे मुस्तफा में सुहिणो उमर भी आयो त मुंहिंजे मुस्तफा फरमायो त मुंहिंजो उमर उहो शान वारो आ जो जंहिं रस्ते सां वेंदो आहे त शैतान रस्तो ई छॾे भॼी वेंदो आहे। उहो सुहिणे उमर खे शान मिलियो त सही मिलियो किथां चो दरे मुस्तफा था। काथां मिलियो ॻाल्हा ॻाल्हा दरे मुस्तफा ता। मां वरी महबूब जे शान छो त महबूब जे शान को सवाब त वाट कान्हे न। पर मुंहिंजा दोस्त अज़ीज अञा मां अल्लाह जो क़ुरान पढ़ण थो चाहियां छो त कलाक पूरे जो वाइदो करे वेठो हां। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज गौर कर इहो त ॿुधायमि सुहिणे अब्दुल कादिर जीलानी घोट जो शान। हाणे असां उन जे दामन में हथ छो विधान। इहा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां ऐं चओ त क़ुरान मां ॿुधायां त पोइ अॻिते वधां। क़ुरान मां ॿुधायां अल्लाह जो क़ुरान पढ़बो न सही। सुबुह जो सुकून सां खोले रब जो क़ुरान ॾिस ॿुध। पोइ मोहम्मद ईसा खे चओ मोहम्मद ईसा तोखे मुबारक हुजे इन पुटड़नि जी ऐं इन नंढड़नि बचड़नि जी जन जूं ख़ुशियुनि में तो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो शान ॻारायो रब जो क़ुरान पढ़ायो। इंशा अल्लाह ताला अल्लाह कंदो इन्हनि मां नेक सालिह बचड़ा थींदा जेके क़ुरान जा हाफ़िज़ हली कारी। आमीन अल्लाहुम्मा आमीन। मुंहिंजो रब बेनियाज़ आहे दिल में तमन्ना सुहिणी करे छॾ। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज मक्के पाक मां हिजरत खां बाद
मुझा मदीने जा मीर मक्के मां हिजरत करे मदीने तय्यब पहुता जेके मक्के में बाकी गुलाम रहा उन्हनि जे मथा जॾहिं मुशरिकीने मक्का कुफारे मक्का तरह तरह उन्हनि के तकलीफ़ूं ॾिनियूं पोइ उन्हनि दुआ घुरी आ उहा दुआ कहिड़ी आ ॿुध सुभान अल्लाह अल्लाह जो क़ुरान ॿुध दुआ घुरण वारा केरनि सहाबी रसूल ॻाल्हा ॻाल्हा केरनि सहाबी रसूल वरी वरी चओ सहाबी रसूल मुस्तफ़ा जे निगाह जो कमाल त निहार इबादत सां न निगाह सां यार मिलंदो सुभान अल्लाह हींअर जो हींअर हींअर जो हींअर हिन ॻोठ खबड़ खान सोलंगीअ मां 10 माण्हू कढ वीज़ा बि भराइनि सिधो मदीने बि न भला सिधो मक्के हलिया वञनि सॼी ज़िंदगी वञी काबतुल्लाह जे हरम में वेही रहनि सॼी ज़िंदगी क़ुरान जी तिलावत कनि सॼी ज़िंदगी काबतुल्लाह मां पंहिंजी निगाह बि परे न कनि हरम खां ॿाहिरि सवाइ वुज़ूअ जे निकिरनि बि न खाइनि बि उते पीअनि बि उते सुम्हनि बि उते इबादत बि उते जो उते कनि जंहिं जॻह ते हिकिड़े नफ़िल जे एवज़ लख नफ़िलन जो सवाब हिकिड़े फर्ज़ जे एवज़ लख फर्ज़न जो सवाब सॼी ज़िंदगी क़ुरान मां मुंहुं बि न कढनि काबतुल्लाह खां मुंहुं बि परे न कनि ॿुधाए त उहे सहाबी थी सघनि था या न जवाब ॾे न मुंहिंजा साईं जवाब ॾे न ख़बर पवई न त हक़ीक़त छा आहे ॾाहो थी मुस्लमान चौथो चरियन खे छेड़ी ॾाहो थी सॼी ज़िंदगी क़ुरान करीम पढ़े सहाबी कोन थींदो सॼी ज़िंदगी काबतुल्लाह तां अख बि न हटाए सहाबी कोन थींदो सॼी ज़िंदगी हरम मां ॿाहिरि न निकिरे सहाबी कोन थींदो पर सहाबी थींदो कीअं मुझे मुस्तफ़ा जी निगाह पइजी वञे ॾिसण वारो ईमान जे हालत में ॾिसे मुंहिंजो महबूब हुनखे हिकिड़ी निगाह में क़बूल करे उहो सहाबी बणिजी वेंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह इबादत सां सहाबी कोन बणबो आहे वली थींदो गौस थींदो कुतुब थींदो ओ खुदा जा बानड़ा खुदा जो खौफ कर अल्लाह खां ड्रिज क़यामत में जान ॾियणी थई तोखे चवां त 1000 वली गंढ हिक सहाबीअ जे बराबर करे ॾेखार त दाह कंदे त न न 1000 वली गौस कुतुब गॾिजी पवन सहाबी जे बराबर नथा थी सघनि पोइ छा थियो थई मुस्लमान जॾहिं वली गौस कुतुब गॾजन सहाबीअ जे बराबर न आहिनि सभई सहाबी गॾजन नबी जे बराबर न आहिनि सभई नबी गॾजन मुंहिंजे मुस्तफ़ा जे बराबर न आहिनि जॾहिं दुनिया में निगाहे मुस्तफ़ा खां सवा सहाबी नथो थी सघे त पोइ अम्मा आमिना जे लाल खां सवा ॿियो दुनिया जो बादशाह बि नथो थी सघे मुझे रब उनखे बनायो आहे कंहिं बनायो आहे ॻाल्हि हा उन सहाबा जो अक़ीदो ॾिस वेठा मके जे सरज़मीन ते हन काथे वेठा हन ॻाल्हा ॻाल्हा मके जे सरज़मीन ते सहाबा जे इश्क जूं कहिड़ियूं ॻाल्हियूं थो पुछे खुदा जो कसम सहाबा जहिड़ो इश्क हाय हाय मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जा ग़ुलाम दिलड़ो खणंदो हई न दिलो वठंदो हई बाज़ार मां उनखे बि ठड़काए पोइ खणंदो हई त बाड़ो त कोन्हे 10 रुपए जो दिलो वठंदो हई त ठड़काए ठड़काए वठंदो हई मुझे मुस्तफ़ा जेके यार कया बिना ठड़काइण जे हा छा ॻाल्हा ॻाल्हा बिना ठड़काइण जे हा छा मां तोखां थो पुछां ईमानदारीअ सां ॿुधा हक़ीक़त ऐं हक़ आहे त मुंहिंजे आका फरमायो आहे अना मदीनतुल इल्म व अलीयुन बाबुहा मां इल्म जो शहर हां अली उन जो दरवाज़ो आहे अली जंहिंजो नालो इल्म जो दरवाज़ो आहे उनखे एतिरो रब इल्म ॾिनो आहे जो दुनिया जो कोई सवाल उन खां ॻुझो कोन्हे को जॾहिं दुनिया जे कंहिं बि सवाल जो जवाब अली खां ॻुझो कोन्हे त ॿुधा मुंहिंजे मुस्तफ़ा खां पंहिंजे यार ॻुझाई हूंदी ईमान रख त पक्को रख न मुझे महबूब मुस्तफ़ा जो अबू बकर भी हक्का सुनो उमर भी हक्का सुनो उस्मान भी हक्का अली जे नाम ता त कुर्बान सुभान अल्लाह अली त अलिया बहरहाल मुंहिंजा दोस्त अज़ीज सहाबी रसूल खां जॾहिं सवाल कयो वियो
तही जेको तव्हां अरबी में पढ़ो था ऐं चओ था त क़ुरान आ, तव्हां वटि दलील कहिड़ो आ? हिकिड़ी ॻाल्हि ॿुध बस। जॾहिं सहाबा खां पुछो वियो जंहिंजे नाले तव्हां चओ था त क़ुरान आ, यासीन वल क़ुरआनिल हकीम इन्नक लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तक़ीम। सुभान अल्लाह। सहाबा तिलावत करे रहा हन, मुशरिकीन मक्का पुछी रहा हन, कुफारे मक्का पुछी रहा हन इहो छा है? सहाबा चवन था त रब जो क़ुरान। सहाबा चयो त रब जो क़ुरान आ, असांजो हिन ते ईमान आ। मुशरिकीन मक्का कुफारे मक्का पुछन था तहां वटि दलील कहिड़ो वा? तही रब जो क़ुरान आ। मूंखे ॿुधाए त सहाबा जवाब कहिड़ो ॾिनो आ? सहाबा बे अख्तियार थी चयो ओ दलील पुछण वारा, असां वटि दलील महबूब मुस्तफ़ा जी ज़ात मौजूद आ। असां इन करे था चऊं त ही क़ुरान आ जो असांजे महबूब चयो त ही क़ुरान आ। मैदान अरफात आ, ॿुध मुंहिंजे सहाबा जो शान। मैदान अरफात आ, ज़ुल्हज जी 10 तारीख़ आ, हज जो ॾिहाड़ो आ, मुंहिंजो मदीने जो मीर मौजूद आहे। खुदा सभिनी के मक्के मदीने जो दीदार नसीब करे, आमीन चो। अल्लाह ताला हज बैतुल्लाह नसीब करे, मैदान अरफात में मुंहिंजा दोस्तो खुतबो नसीब करे अल्लाह जी ज़ात। सहाबा वेठा हन, ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ एहराम जी सूरत आ, हज जो ॾिहाड़ो आ, खोल त सही मैदान मिन्ना जे अंदर मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा पंहिंजे सहाबा ॾे निहारे पुछंदो आ, ओ सहाबियो। जी आका, ही मैदान कहिड़ो आ? छा पुछन महबूबन? ही मैदान कहिड़ो आ? सहाबा जो जवाब खोल, इमाम बुखारी के खोल हदीस जे किताबन के। सहाबा जवाब कहिड़ो ॾिनो आहे? वेठा हन उते मैदान मिन्ना में वेठा हन, मुंहिंजा दोस्त एहराम पाता पिया हन, हज जे लाइ आया हन। छा उन्हनि खे ख़बर न हुई त मैदान कहिड़ो आहे? ख़बर हुई, पर सहाबा जवाब ॾिनो त वल्लाहु आलम व रसूलुहु, हिकु ख़ुदा थो ॼाणे, ॿियो महबूब मुस्तफ़ा थो ॼाणे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। त मुंहिंजे मुस्तफ़ा वधीक लब कुशाई कान फरमाई। वरी मुंहिंजे महबूब ॿियो सवाल कयो, क मक्के जे शहर ॾे आंगुर खणी मुंहिंजे मुस्तफ़ा पुछो त ही शहर कहिड़ो वा? सुभान अल्लाह। ही शहर कहिड़ो वा जंहिं शहर जो क़ुरान में भी मक्के जो ज़िक्र थियल आ? वरी बि सहाबा साॻियो जवाब ॾिनो त वल्लाहु आलम व रसूलुहु, हिकु रब थो ॼाणे, ॿियो महबूब मुस्तफ़ा थो ॼाणे। 3 नंबर ते मुंहिंजे आका पुछो त ही महीनो कहिड़ो आ? वरी बि सहाबा साॻियो जवाब ॾिनो आ। मुंहिंजे आका ख़ामोशी फरमाई आ। जॾहिं सहाबा खां पुछो वियो त तव्हां ईअं छो कयो? सहाबा चयो, असां केरु थींदा आहियूं? महबूब जे अकुल हलाइण वारा, जेको यार जाडो अकुल हलाइंदो आहे उहो इश्क वारो कोन हूंदो आहे। इश्क वारो उहो हूंदो आहे जेको सभु कुझु यार जे कदमनि में रखी छॾींदो आहे। असांखे अल्लाह जे इज़त ऐं जलाल जो कसम आहे, मैदान त मिन्ना हुयो, पर जे मुस्तफ़ा चवे हा त ही फलाणो मैदान, असां चऊं त उहो ई मैदान आहे। शहर त मक्के जो हुयो, पर हबीब चवे त मदीनो, असां चऊं हा मदीनो आ। महीनो त ज़ुल्हज जो हुयो, पर जे हबीब चवे त शवाल आ, त असां सहाबा चऊं त शवाल जो महीनो आ। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मोहब्बत इनखे चइबो आहे, इश्क इनखे चइबो आहे, सच्चाई इनखे चइबी आहे जो पंहिंजे पीरीअ जे आॾो लब कुशाई कोन कबी आहे। महबूब जीअं फरमाईंदो आशिक चवंदो आहे लब्बैक। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, वक़्तु कलाक पूरो थी वियो, 5 मिंट वधीक थी विया। मां आयत अञा कोन पढ़ी, आयत पढ़ी पोइ छॾींदोमांव, ईअं कोन थो छॾियाव। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, सहाबा मके मां हिजरत करे मुंहिंजा हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम मदीने विया। कुझु सहाबा गॾु विया, कुझु सहाबा पोइ ते बाक़ी बचा। उन्हनि खे मुशरिकीन मक्का तकलीफ़ूं ॾिनियूं, कुफारे मक्का तकलीफ़ूं ॾिनियूं। उन्हनि अल्लाह खां दुआ घुरी। कंहिंखां दुआ घुरी? कंहिं घुरी? सहाबा। गला गला कंहिं घुरी? सहाबा। सहाबा दुआ घुरी, रब क़ुरान करीम में बयान फरमाए।
दुआ कहिड़ी था घुरनि, वजअल लना मिन लदुनक वलिया, वजअल लना मिन लदुनक नसीरा। खोल कुरान, इहे 30 पारा कुरान जा खोल, ॾिस त कुरान में साहबा दुआ कहिड़ी घुरिया, वजअल लना मिन लदुनक वलिया। ओ सजा करीम रब, पंहिंजे तरफ़ खां असांजे लाइ को वली मोकिल। छा मोकिल? ॻाल्हा ॻाल्हा, वली मोकिल। वजअल लना मिन लदुनक नसीरा। ओ सजा करीम रब, असांजे लाइ को मददगार मोकिल। क़ुरान खे खोल, अल्लाह जे हूंदे सहाबी कहिड़ो मददगार पिया घुरनि, रब जे हूंदे सहाबी कहिड़ो वली पिया घुरनि। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अल्लाह खां दुआ घुरी रहिया आहिनि, यानी अल्लाह जे दरबार में मुश्किलातुनि ऐं मुसीबतुनि में कंहिं वलीअ जे लाइ पुकारणु सहाबा जी सुन्नत कुरान में मौजूद आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। खोल त सही न कुरान खे मुंहिंजा भाउ, ॾाहो थी अल्लाह जे क़ुरान करीम खे खोल त ख़बर पवई। वक़्तु घणो गुज़री वियो आहे, मूंखे इहो ई मौज़ू बसि हींअर इते छॾियां थो। सुभाणे मोहम्मद याकूब हकड़ो नालो ॾिसियो छा, उते इंशा अल्लाह ताला इन खां अॻिते वरी खणंदुमि, छो त 11 जो महीनो आहे, इन करे भला अॼु बयान मूंखे घणो करणो हो, पर जाम शोरे खां मोटियो हां, सिधो हिते आयो हां। इन मोहम्मद ईसा जे करे जो ही दादलड़ो कुझु घणो आहे, काॾे वेठो आहे न, दादलड़ो कुझु घणो आहे, छो त हिन इलाइक़े में पहिरियों प्रोग्राम हिन ॻोठ में हिन जॻह ते थियो हो। उन खां पोइ अल्हम्दुलिल्लाह सॼे इलाइक़े में गंज प्रोग्राम थी विया आहिनि। ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, अदब ऐं मुहबत इहे 2 शयूं खटाईंदियूं आहिनि, हाराईंदियूं कोन्हनि। अंदर में अदब रखो, दिल में मोहब्बत रखो। नंबर 2 ख़ासि ॻाल्हि गौर सां ॿुधो, अदब ऐं मोहब्बत लाइ कंहिं ॿिए जे सर्टिफिकेट जी ज़रूरत ॻाल्हाए सर्टिफिकेट जी ज़रूरत नाहे। पंहिंजे अंदर खां पुछ त रब जो क़ुरान पढ़जे थो सुकून मिले थो न, मुस्तफ़ा जो शान ॿुधाइजे थो सुकून मिले थो। यार हिकिड़े मिंट जे लाइ जेतिरो बि अल्लाह मुंहिंजे महबूब खे शान अता फरमायो आहे, उन जो फ़ाइदो कंहिंखे आहे? जवाब ॾे। हिकिड़े मिंट जे लाइ ईमानदारी सां ॿुधाए, मुंहिंजे महबूब खे अल्लाह इमामुल अंबिया बनायो, उन जो फ़ाइदो कंहिंखे मिलियो? तो असांखे। मुझे महबूब के अल्लाह सरदारुल अंबिया बनायो, फायदो कंहिंखे मिलियो? तोखे असांखे। महबूब के अल्लाह अर्शन खां मथे मेराज करायो, फायदो कंहिंखे मिलियो? तोखे असांखे। महबूब के अल्लाह जन्नत जो मालिक बनाए छॾियो, फायदो कंहिंखे मिलियो? तोखे असांखे। महबूब हसन हुसैन के जन्नत जो सरदार बनायो, फायदो कंहिंखे मिलियो? तोखे असांखे। मां तोखां थो पुछां मुस्लमान, मां जो जेतिरो बि शान आहे उहो कंहिंजे हक़ में भलो आहे? चओ त ग़ुलामनि जे हक़ में भलो आहे। नुक़सान कंहिंजो थियो आहे? फ़क़ति शैतान जो थियो आहे। छो त महबूब जो शान उहो आहे जो महबूब दुआऊं घुरंदो आहे, रब क़बूल कंदो आहे। महबूब दुआ कंहिंजे लाइ घुरंदो आहे? चओ पंहिंजे ग़ुलामनि जे लाइ घुरंदो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पोइ दुनिया जो उहो कहिड़ो आशिक आहे, बेवफ़ा आशिक बि ईअं कोन चवंदो त मुंहिंजे महबूब जो एतिरो शान कोन्हे, मुंहिंजे महबूब जो कुझु शान घटि कर। जेकॾहिं न ईअं चवंदो त वठणारो हिते वठंदुसि, ख़बरदार थी तूं आशिक ई नाही, ठग आई। आशिक महबूब लाइ थोरे चवंदो त मुंहिंजे महबूब जो शान घटि आहे, उहो त चवंदो जेको तो ॻायो आहे इहो घटि आहे, मुंहिंजे प्रिय जो शान अञा निरालो आहे। सोहणीअ चयो हो मेहर खे ओ मेहर, सोहणीअ चयो हो मेहर खे मेहर, यो अख में फुलो अथई छा? हा हा फुलो त हुयो, फुलो त हुयो, पर उन मेहर चयो सुहिणीअ खे त सुहिणी ॻाल्हि ॿुधो, वरी दरियाह में न गिड़जा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। चई त मेहर छो? चई इन करे थो झले जेसिताईं तुंहिंजे अंदर में उहा मोहब्बत जी मौज ही त दरियाह बि तोखे कुझु कोन चयो।
अज उहा तुझी मौज खुटी पई आहे। चई कीअं? चई मेहर बि साॻियो आहे, इहो फुलो बि साॻियो आहे, ॼाए ॼम खां अख में फुलो हो, पर जेसिताईं तूं मुहबत जे मौज में हुईं तेसीं तोखे फुलो नज़र कोन थे आयो। अॼु तोखे फुलो नज़र आयो आहे, माना तुंहिंजे मुहबत में कमी आई आहे। सुहिणी दरियाह में न घिड़जां, सुहिणी न मुड़ी दरियाह में घिड़ी, दरियाह जेको हशर कयो दुनिया खां ॻुझो कोन्हे। हुनखे त ऐब हुयो, यानी आशिक जेको हूंदो आहे पंहिंजे ऐबदार महबूब खे बि बेऐब सॾींदो आहे, तॾहिं हुनजो फ़ाइदो थींदो आहे। पर तो असांखे त रब ॾिनो ई महबूब बेऐब आहे। बेहद ने क्या अजब हद कर दी, बेहद ने। फ़कीर अमानुल्लाह गौर सां शेर ॿुध, याद बि कजां। बेहद ने क्या अजब हद कर दी, खुद तो रहा पर्दे में सामने तस्वीर मोहम्मद कर दी। बेहद ने क्या अजब हद कर दी, खुद तो रहा पर्दे में सामने तस्वीर मोहम्मद कर दी। दुनिया के ॾेखारियो ॿुधायो ओ दुनिया वारो, जे ईमान वारा थियण चाहियो था दरे मुस्तफ़ा ते अचो। मां अल्लाह जो क़ुर्ब चाहियो था दरे मुस्तफ़ा ते अचो। निमाज़ी थियण चाहियो था दरे मुस्तफ़ा ते अचो। क़ुरान पढ़ण चाहियो था दरे मुस्तफ़ा ते अचो। सखी थियण चाहियो था दरे मुस्तफ़ा ते अचो। मुजाहिद थियण चाहियो था दरे मुस्तफ़ा ते अचो। शहीद थियण चाहियो था दरे मुस्तफ़ा ते अचो। गाज़ी थियण चाहियो था दरे मुस्तफ़ा ते अचो। जेकी कुझु थियण चाहियो था मां अल्लाह जे क़ुर्ब वारो, दरे मुस्तफ़ा ते अचो। छो त मां दर हिकिड़ो ई खोले छॾियो, उहो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो। त मुंहिंजा दोस्त, इन दर खां सवा आशिकनि वटि ॿियो कोई दर ॻाल्हाए, कोई दर कोन्हे को। त मुंहिंजा दोस्त, मुंहिंजे रब जे दरबार में सवाल आहे, ओ मुंहिंजा करीम रब, मैं सो जाऊं या मुस्तफा कहते कहते, मैं सो जाऊं या मुस्तफा कहते कहते, खुले आँख सल्ले अला कहते कहते, खुले आँख सल्ले अला कहते कहते, मैं सो जाऊं या मुस्तफा कहते कहते, खुले आँख सल्ले अला कहते कहते। मूंखे थोरो जो ॻाल्हाइण त ॾे, तकरीर जो मक़सद बयान करण ॾे, बस रुगी जे बटाका फटाका न, आख़िरी मक़सद सॼे प्रोग्राम जो ॿुधो। मक़सद कहिड़ो आहे मुंहिंजा दोस्त? दिल में पक्को वाइदो कयो त इंशा अल्लाह ताला अॼु खां बाद में जेॾी महिल बि असां पाणी पीअंदासीं, बीठल हूंदासीं, पाणी मिलंदो हथ में, यकदम वेही रहंदासीं त वेही पाणी पियण मुंहिंजे महबूब जी सुन्नत आहे। सुभान अल्लाह। अज़म कयो, दिल में पक्को अज़म कयो। पाणी जो गिलास हथ में मिली वियो, बीठा हूं, यकदम उते जो उते इन नियत सां वेहंदासीं त बीही पाणी पीअण गैर जो तरीक़ो आहे, वेही पाणी पियण मुंहिंजे महबूब मदीने वारे घोट जी सुन्नत आहे। सुभान अल्लाह। सॼे हथ में पाणी खणंदासीं, बिस्मिल्लाह करे पीअंदासीं, टिनि साहिन में पीअंदासीं, अल्हम्दुलिल्लाह चवंदासीं। पोइ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जेॾी महिल न तूं बीठे हुए, वेठे कंहिंजे करे चो मदीने वारे जे करे। ॻाल्हि ॻाल्हि कंहिंजे करे वेठे? पाणी पियण त तुंहिंजे जिस्म जी ज़रूरत ही, बीठे बि तुंहिंजी ज़रूरत पूरी थिए, हा वेठे बि तुंहिंजी ज़रूरत पूरी थी, पर बीठल हुए, हाणे वेठो हुई तूं, वेठे कंहिंजे करे? मदीने वारे जे करे। मदीने वारे खे यादि कयई, छा कई? मदीने वारे खे यादि कयई। कीअं यादि कयई? त पाणी त पियां थो, पर मुंहिंजे यार जी सुन्नत वेही पियणा, मुंहिंजे दिलबर जी सुन्नत वेही पियणा। अल्लाह क़ुरान में चयो आहे, ख़ुदा त सभिनी खां वधीक प्यार कंदड़ आहे न, बाने सां ॻाल्हा ॻाल्हा, सभिनी खां वधीक प्यार कंदड़ केरु आहे? बाने सां अल्लाह। उन रब क़ुरान में छा चयो आहे? फज़कुरूनी अज़कुरुकुम, तूं मूंखे यादि कर त मां ॻाल्हा 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 के रब छा? फज़कुरूनी
अज़कुरुकुम, तू मुखे याद कर तो मां तोखे याद कयां। कायनात में सब खां वधीक प्यार करण वारो रब सां बाने सां रब आ। ओ चए तो तू मुखे याद कर मां तोखे याद कयां। हाणे तू पाणीअ जो गिलास हथ में खणी मुझे महबूब खे याद कयो। ॿुधा महबूब तोखे याद कंदो या कोन कंदो? जवाब ॾे, जवाब ॾे। पोइ जॾहिं न महबूब जंहिंखे यादि करे त रब उन सां प्यार कंदो या न कंदो? जवाब ॾे, ॻाल्हि ॻाल्हि जवाब ॾे। रब कंहिंसां प्यार कंदो आहे जेको मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जी शरीयत ऐं सुन्नत खे ज़िंदा कंदो आहे। जवाब ॾे, रब उन सां प्यार कंदो आहे। पाणी पंहिंजे ज़िंदगीअ जी ज़रूरत पूरी कयई, पीअण जे लाइ वेही रहे मुंहिंजे मुस्तफ़ा जी सुन्नत अदा कई, मुफ़्त में सवाब। जेॾीमहिल मानी खाई हथड़ा धोई, बाद में मानी खाईंदो कर मुझे आका जी सुन्नत। वेही मानी खाईंदो कर, बीही न खाए जा। खबरदार थी जा, मता चई त पार्टीअ में पहुतो हाँ, रईस जी पार्टी आ, ओ खबरदार थी। छा कंदो तुंहिंजो रईस? असांजो महबूब जेको आहे उहो इमामुल अंबिया मदीने जो सरदार आहे। मुंहिंजे आका जी सुन्नत बीही खाधो खाइण कोन्हे को। ये बीमारियूं छो थियूं तो में असां में? घर घर में ब्लड प्रेशर जो मरीज, घर घर में शुगर जो मरीज, घर घर में कैंसर जो मरीज, घर घर में हेपाटाइटिस बी सी। इहो छा आहे? इहा बेदीनी आहे। पंहिंजे सुहिणे नबी जो तरीक़ो छॾियो आहे, तॾहिं बुछड़ा थिया हूं। अचो पंहिंजे सुहिणे नबी जे तरीक़ो अख्तियार कयूं। वेही मानी खाइण, हथड़ा पहिरीं धोई बिना उघण जे खाइण। मानी खाइण खां पहिरीं ॿ ढुक पाणीअ जा पीअण, वरी मानी खाइण, वरी विच में पाणी पीअण, आख़िर में मानी खाई पाणी न पीअण। इहा मुंहिंजे आका जी सुन्नत आहे। कंहिंजी सुन्नत आहे? ॻाल्हि आहे मुंहिंजे आका जी सुन्नत। तूं असां उथंदे बि पाणी न पीअंदासीं, विच में बि न। पेट खे ट्रक में जीअं न बुह भरबो आहे, ईअं भरे भरे लताड़े पछाड़ीअ में पाणी हथ सां बीमारी ख़रीद था कयूं। पोइ बीमार न थींदासीं त ॿियो छा थींदो? मुझे महबूब जो सुन्नत तरीक़ो समझ। इए मानी खाईंदे तुझी ग़िज़ा भी थी वई ऐं तोखे सवाब भी मिली वियो। आखिरी ऐं टी ॻाल्हि, सुम्हण तुझी ज़रूरत आहे, निंड तोखे खपे थी, पर जेॾीमहिल सुम्ही काबतुल्लाह ॾे मोहड़ करे सॼे पासे सुम्ही कलमो पढ़ी सुम्ही पओ। सॼी राति तूं खोंघरा पियो हण, मलाइक तो ते नेकियूं पिया लिखनि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तू निंड में खोंघरा पियो हणी, मलाइक तुंहिंजूं नेकियूं पिया लिखनि। छो? जेॾीमहिल तो सुम्हण जो इरादो कयो त अल्लाह जे वहदानियत जो ज़िक्र कयई, मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो कलमो पढ़ी ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जेको सुम्हण महिल बि पंहिंजे ख़ुदा ऐं महबूब मुस्तफ़ा खे यादि करे सुम्हे, सॼी राति मलाइक उन जूं नेकियूं न लिखंदा, ॿियो छा लिखंदा? सुभान अल्लाह। सोने लतीफ़ सरकार फरमायो, तन तस्बी मन मणियो दिल दंबूरो जन। तारू ही तलब जूं वहदत साण वजन, वहदहू ला शरीक लहू इहो राग रगुन से सुताई सूहन निंड इबादत तन जी। जे तू चाहीं थो त तुंहिंजी निंड बि इबादत थिए त सुम्हण वक़्तु कलमो पढ़ी काबतुल्लाह ॾे मोहड़ करे सुम्ह ऐं दिलि ॾे ज़िक्र ॾे ख्याल कर। मुंहिंजा सजण साईं ॿुधाईंदा आहिनि, फ़क़ीरो उथंदे वेहंदे खाईंदे पीअंदे घुमंदे फिरंदे सुम्हंदे लेटंदे दिलि ॾे ख्याल कयो, मुंहिंजी दिलि ज़िक्र थी करे अल्लाह अल्लाह अल्लाह। पोइ जंहिं दिलि पी इश्क द जाम सादिल मस्तो मज़ा। सुभान अल्लाह। इहो थे हिन सॼे महफ़िल जो तत्व या निचूड़। अल्लाह ताला तो असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाईंदो। हाणे मूंखे उथण खां पहिरीं हे ॾिसो न, गीदे में पनो फासायो, मोहम्मद ईसा जे पुट मस्जिद में वकड़ ॾेयो बीठो, चई 10 जलसनि ते साईं तव्हांखे पनो ॾिनो अथमि, पर तव्हां मुंहिंजो मौलूद कोन पढ़ियो। अॼु न पढ़ंदव त पोइ मां ॿीहर जलसे में ई कोन ईंदुसि। तूं जलसे में अचिजां पुट, बाक़ी तोखे मौलूद पढ़ी था ॾियूं। काॾे वियो नंढड़ो तुंहिंजो? हे वेठो एॾो वेठो, मोबाइल लॻे ई तयारु के वेठो आहे। कोन फरमाश ॿुधंदो आहियां ॿारनि जी, पर हुननि जे ख़ुशीअ जो मौक़ो आहे।
अल्लाह ताला उन जे भाउ खे घोट कयो आहे। अल्लाह ताला उनखे 5 वक्त नमाज पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ए मियां घोट साहब जेॾी महिल घरवारीअ खे ख़ैर सां वठी पंहिंजे घर पहुची त पहिरीं शुक्राने जो नफ़िल पाण बि पढ़जां, पंहिंजे घरवारीअ खे बि पढ़ाइजां। सुभान अल्लाह। मुसल्लो विछाए शुक्राने जो नफ़िल पढ़ी अल्लाह जे दरबार में दुआ घुर्जे, मुंहिंजा करीम रब तुंहिंजा लख अहसान जो असांजे ज़िंदगीअ जो सुहिणो जोड़ो बनायो अथई। मुंहिंजा मौला असांखे ज़िंदगी इज़त वारी, मुहबत वारी, ख़ैर वारी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमाइजां। मुझा मौला असा मां नेक सालिह औलाद पैदा फरमाइजां। नफिल पढ़े बई ज़ाल मुड़स अल्लाह जो शुक्रानो अदा करे बाक़ी पंहिंजे ज़िंदगी सां पोइ अॻिते हलजो। इंशा अल्लाह ताला जेको औलाद थींदो उहो नेक ऐं सालिह थींदो इंशाअल्लाह। ए नंढड़े चयो हो हिकिड़ो पनो ॾिनो हुई पर मूं वटि लिखियल आहे, थोरो थो ॿुधायांव। अॻे चई त थोरो न ॿुधाइजो पर ॿुधायांव थोरो थो। मुझा मदीने जा मीर ॾाढी लगी आ उकीर, सोहणा मदीने जा मीर ॾाढी लगी आ उकीर, सोहणा दीदार कराए दम हलियो न वञे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मिठड़ा मदीने जा मीर ॾाढी लगी आ उकीर, हाणे दीदार कराए दम हलियो न वञे। ओ सुणा दीदार कराए दम हलियो न वञे। दिल ते चढ़ी वई डोहन जी मर, अल्लाह दिल ते चढ़ी वई डोहन जी मर, पुरती गुनाहने सां वयो दफ़तर, मारे मरम महमीर, मारे मरम महमीर कड़ा बुधाया नज़ीर, सुना दीदार करा इदम हलियो न वञे। ओ मिठड़ा दीदार करा इदम हलियो न वञे। हाय खोड़ विया रहे जी सिकंदे सिकायल, अल्लाह अल्लाह शलबा जपवई करीम रब। सुभान अल्लाह। है खोड़ विया रहे जी सिकंदे सिकायल, जॾहिं थिए घुर तुंहिंजी भूरल, फना फथकी थिया फकीर, फना फथकी थिया फकीर, एॾहूं अचण लाइ अमीर, फना फथकी थिया फकीर, एॾहूं अचण लाइ अमीर, सुणा दीदार करा इदम हलियो न वञे। है चैनी तरफ व्या सूर वकोड़े, चैनी तरफ व्या सूर वकोड़े, अर्ज़ु कयां थो हथड़ा जोड़े, कयो कुर्ब के कसीर, कयो कुर्ब के कसीर, आया ॾाढो आया खाती अकसीर, सुणा दीदार करा इदम हलियो न वञे। है पंहिंजो न घरेड़ो
हाणे वणे थो या रसूल अल्लाह पंहिंजो न घरेड़ो हाणे वणे थो अब्दुल कादिर ॾींहं गणे थो उहा घुलंदी कॾहिं हीर उहा घुलंदी कॾहिं हीर कंदा दर्शन दिलगीर उहा घुलंदी कॾहिं हीर कंदा दर्शन दिलगीर सुणा दीदार करा इदम हलियो न वञे ओ सुणा दीदार करा इदम हलियो न वञे सुभान अल्लाह सुभान पछाड़ी में सलाह सलाह पर तुझे घोट असां तो मोने छाजो फिक्रो गम छाजो अदा छाजो फिक्रो गम छाजो अदा चओ जिए सजण साईं जिए सदा जिए सजण साईं जिए सदा छाजो फिक्रो गम छाजो अदा है छाजो फिक्रो गम छाजो अदा जिए सजण साईं जिए सदा जिए सजण साईं जिए सदा दीन दुनियादारन में धणे का नसीबन वारा आहियूं नाहियूं निधणे का दीन दुनियादारन में धणे का नसीबन वारा आहियूं नाहियूं निधणे का सगदर सजण तुझे दरजो सदा मां सगदर सजण तुझे दरजो सदा जिए सजण साईं जिए सदा जिए सजण साईं जिए सदा छाजो फिक्रो गम छाजो अदा जिए सजण साईं जिए सदा इंशा अल्लाह ओखिय वेले ताहिरी तरह दा सजण तुफेले इंशा अल्लाह ओखिय वेले आशिक तरह दा सजण तुफेले बहुगुण संधी बाज सा बहकंदा है बहुगुण संधी बाज सा बहकंदा जिए सजण साईं जिए सदा जिए सजण साईं जिए सदा उति बियो सलातो सलाम मुस्तफा जाने रहमत पैला खो सलाम मुस्तफा जाने मत पैला खो सलाम शमए बज़ में हिदायत पैला खो सलाम शमए बज़ में हिदायत पैला खो सलाम जिस सुहानी घड़ी चमका तैबा का चाँद जिस सुहानी घड़ी चमका तैबा का चाँद उस दिल अफरोज़े साथ पहला खो सलाम मुस्तफा जाने रहमत पहला खो सलाम जिसके माथे
हक का सेहरा रहा, जिसके माथे शफाअत का सेहरा रहा, उस जबीले सादत पे लाखों सलाम, मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम। हाथ जिस सिमत उठा गनी कर दिया, हाथ जिस सिमत उठा गनी कर दिया, मौज बहरे इनायत पे लाखों सलाम, मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम। मुझसे खिदमत के कुदसी कहे हाँ रज़ा, मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम। शम्ए बज़ में अस्सलाम बाग़ जन्नत, वहदत के फूल, और ये सलामे आज ज़ाना हो कबूल। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या शफीअल मुज़निबीन, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा सोहना रब करीम सोहने महबूब रहमतल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे सदके में असां गुनाहगारन जी हीअ महफ़िल पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में क़बूल फरमाए। करीम रब जंहिं असांजे दोस्त पंहिंजे बचड़न जे ख़ुशीअ में, उन्हनि जे सुन्नत तोहर जे ख़ुशीअ में, पंहिंजे बचड़े जे शादीअ जे ख़ुशीअ में मौला तुंहिंजे सुहिणे क़ुरान करीम जी महफ़िल, तुंहिंजे महबूब जे हम्द, तुंहिंजे महबूब जे दुरूद सलाम जी महफ़िल सजाई आहे। मुंहिंजा अल्लाह साईं उन दोस्त असांजे जे बचड़नि जी ज़िंदगीअ में ख़ुशियूं ई ख़ुशियूं पैदा फरमाए जाए। करीम रब जेके दोस्त कही आया आहिनि उन्हनि जे घरनि खे बि ख़ुशियुनि वारो बनाए जाए। मुंहिंजा सोहणा रब करीम इन घोट खे नेक सालिह औलाद सां नवाज़जां। करीम रब जंहिं घोट जे ख़ुशीअ में हीअ महबूब जे इश्क जी महफ़िल थी आहे, या अल्लाह उन जे पूरे घर वारनि खे 5 गाना नमाज़ नसीब फरमा। करीम रब हिन सॼे ॻोठ ते रहम फरमा, इन सॼे इलाइक़े ते रहम फरमा। मुंहिंजी आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे सॼी उम्मत जो मुंहिंजा रब करीम ख़ैर फरमा। ज़मीनी आसमानी मुसीबतुनि खां मुंहिंजा साईं पंहिंजे पनाह में रखजां। रूहानी जिस्मानी बीमारियुनि खां मुंहिंजा करीम पंहिंजे पनाह में रखजां। पराई गिला करण खां, कूड़ हणण खां, परावा हक़ खाइण खां, रुश्वत खां, व्याज खां, हराम खोरीअ खां करीम रब पंहिंजे पनाह में रखजां। हलाल जो पोरियो करण जी तौफ़ीक़ अता फरमाए जां। हलाल जी रोज़ी नसीब फरमाए जां। हलाल जे रिज़्क़ में बरकतूं अता फरमाए जां। मुंहिंजा करीम रब असां गुनाहगारनि खे, असांजे बचड़नि खे दीन जी समझ अता फरमा।
पंहिंजी पंहिंजे महबूब जे मुहब्बत जो ज़रड़ो अता फरमा। मुंहिंजा करीम रब असां सभिनी गुनाहगारनि खे मदीने तय्यबह जी हाज़िरी नसीब फरमा। सुहिणे काबतुल्लाह शरीफ जो तवाफ़ नसीब फरमा। करीम रब हरमैन शरीफ़ैन जल्द असांजी हाज़िरी असांखे नसीब फरमा। मौला मदीनो ॾेखार पोइ भली मार लहन उजागा अखिन जा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन बिरहमतिक या। सॼी जमायत खे हिन घोट जे ख़ुशीअ जूं मुबारक हुजनि। नंगर माशा अल्लाह शाम ॻोठ वारनि खे खाराए थो, हाणे सॼी जमायत खे खाराए थो। सुभान अल्लाह। शादीअ में अहिड़ियूं महफ़िलियूं थियनि। अदा हाणे त बसि हाणे त शिकायत कोन कंदे न। घोट अल्लाह से तोखे नेक सालेह कंदो। अल्लाह से तोखे